बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। उम्मीद आहे त सभु दोस्त ठीक हूंदा। अॼु जेको पाण लेक्चर पढ़ंदासीं उहो सिंधी ग्रामर मां हूंदो। त इस्तिलाह छाखे चइबो आहे, लोक अदब छाखे चइबो आहे, सफ़रनामो छाखे चइबो आहे। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल अबुल क़ासिम खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿायो जीअं मुंहिंजो ईंदड़ वीडियो तव्हां ताईं ज़रूरु पहुची सघे। त अॼु जो वीडियो शुरू कयूं था। सभ खां पहिरीं आहे इस्तिलाह। इस्तिलाह अरबी लफ़्ज़ सुलह मां वरितल आहे, यानी लफ़्ज़नि जे अहिड़ी फ़ाइली सूरत जंहिंजी माना या मुराद लग़वी लिहाज़ खां हटी करे समाजी हुजे त उनखे इस्तिलाह चइबो आहे। मिसाल जीअं उभ फाड़णु यानी ॿटाकूं हणणु, कूड़ ॻाल्हाइणु। जॾहिं त लग़वी या सिंधी सही माना रखंदड़ साॻी सूरत वारो लफ़्ज़ मुहाविरो बि सॾिबो आहे। मिसाल जीअं पाण चवंदा आहियूं सिंधीअ में मिठिड़ो ॻाल्हाइणु यानी सुठो ॻाल्हाइणु। केरु ॻाल्हाईंदो पियो न पोइ ॻाल्हि सुठी कंदो आहे, पोइ माण्हू चवंदो आहे ॾाढो मिठिड़ो थो ॻाल्हाए यानी सुठो थो ॻाल्हाए। त इनखे छा चइबो आहे, इस्तिलाह चइबो आहे। उनखां पोइ अॻिते वधूं, लोक अदब। लोक अदब मां मुराद आहे आम माण्हुनि जो अदब, जंहिंमें नसर तोड़े नज़म शामिल हूंदो आहे। लोक अदब में लोक कहाणियूं, आखाणियूं, परोलियूं, गुझारतूं, हुनुर, ॾोर, मौलूद, मिदाह ऐं गीच वग़ैरह जूं सिन्फ़ूं अची वञनि थियूं। सिंधी लोक अदब सिंध जी सक़ाफ़त ऐं ॾाप जो आइनो आहे। इनखे लोक अदब चइबो आहे। ऐं लोक अदब में माना इहे सभु शयूं कहाणियूं, आखाणियूं, परोलियूं, गुझारतूं, हुनुर, ॾोर, मौलूद वग़ैरह अची वञनि थियूं। उनखां पोइ अॻिते वधूं त सफ़रनामो। टियों नंबर जेको आहे सफ़रनामो। सफ़रनामो सैर सफ़र जे मुशाहिदनि जी उहा रोइदाद आहे जेका लेखक क़लमबंद कंदो आहे। ऐं हिकु अदबी सफ़रनामे लाइ उन्हनि माॻनि, मकाननि या मुल्कनि जो सैर कबो आहे। हिकु लेखक पंहिंजे तजुर्बे ऐं मुशाहिदे सां उन ख़ासि ख़िते जे रहाकुनि जी तहज़ीबी, तमदनी ऐं मुआशरती ऐं सियासी तारीख़ वग़ैरह लिखंदो आहे। सफ़रनामो उनखे चइबो आहे जेको लेखक या को शाइर कंहिं मुल्क या कंहिं शहर में वेंदो आहे त उन्हनि जे माण्हुनि जी रहणी करणी, माॻ, मकाननि या मुल्कनि जो सैर कबो आहे त उहो लेखक उन्हनि खे क़लमबंद कंदो आहे, यानी पंहिंजे कलम जे हेठां आणींदो आहे, उन्हनि खे लिखंदो आहे। अॼु जो लेक्चर इहो जंहिंमें पाण इस्तिलाह, लोक अदब ऐं सफ़रनामो सिखियो। इस्तिलाह छाखे चइबो आहे, लोक अदब छाखे चइबो